ليلى فتى شير يزدى मेरा लालिया वक़्त हिकिड़ो मुनाफ़िक़ आयो ओ अली अॼु जेको तूं फरमाईंदे तूं चवंदे मां उनखे पूरो करे ॾेखारींदुमि मुंहिंजे मौला अली फरमायो पलीत को मां जो लाल अॼु ताईं ॼायो नाहे जो मां अलीअ खे पूरो करे सघे चवण लॻो ओ सोनाली ॿुधायो त जमा खाधे पीते में छा खाईंदुमि छा पीअंदुमि हज़रत मुर्शिद मौला अली निहारे पाण फरमायो अॼु तूं खीर ऐं चांवर खाईंदे हुन चयोसि अल्लाह जी ज़ात जो कसम आहे न मां जो खीर पीअंदुमि न चांवर खाईंदुमि मुंहिंजे अलीअ फरमायो तुंहिंजो सॼो ॾींहुं रुलंदो फिरंदो शाम जो घर पहुतो घर वारीअ खां पुछा थो करे घर में छा पचायो मुंहिंजे दिल पर नबी फरमायो जेको पंहिंजे घर में ख़र्च थो करे पंहिंजे बचनि जे मथां अल्लाह ताला हुनखे हज ऐं उम्रे जो सवाब अता फरमाईंदो आहे दुनिया वारो दोस्तनि यारनि ते लखे रुपया ख़र्च करे छॾींदा आहियो पंहिंजे घर में रुपयो दोस्तो ख़र्च करण ते बि तकलीफ़ थींदी आहे न न पंहिंजे बचनि जे मथां जेकी दिल में पंहिंजे बचनि जी मोहबत अथई त घर में उहा ज़ाहिर कंदो कर छो जो मुंहिंजा दिल पर नबी बि हसनैन करीमैन खे पंहिंजे कुल्हनि ते खणी घुमाईंदा परवानो मुख्तसर अर्ज़ कया मौला अली फरमायो तू खीर ऐं चांवर खाईंदो न जो अल्लाह जी ज़ात जो कसम न चांवर न खीर खाईंदो मौला अली सरकार फरमायो मां अली जी ज़बान अलीअ जो शाम जो पतो घरवारीअ खे चई छा पचायो थी बादा आंदो छा थी जो पचाया ॿियो कुझु कोन्हे मूं वटि खीर ऐं चांवर पिया आहिनि घर वारे घर वारनि खां पुछा करे उन्हनि जा पंहिंजा अज़ीज़ा उहा माई जो वई पुछा करण जे लाइ छा पचायो अथव दी उन चयो दी ॿियो त कुझु कोन्हे असां खीर ऐं चांवर कया आहिनि वरी टे घर में वई ॿिए घर में वई छा कयूं हुते बि खीर चांवर टे घर में वई उते बि खीर चांवर चौथे पंजे सॼे माले में फिरी आई छो जो होॾे अलीअ जी ज़बान हर घर में चांवर ऐं खीर जो न्याज़ हली रहियो आहे चिड़ी पियो चिड़ी करे घर मां निकितो आहे निकिरी करे ॻोठ जे भरिसां वॾो रस्तो हो उन रस्ते ते वेही रहियो हिकिड़ो काफ़िलो पियो गुज़र करे हिन दाऊं कयूं आहे मां बुखायल आहियां महिरबानी कयो मूं बुखायल खे कुझु खाधो खारायो काफ़िले वारा जो अदा बुखायल खे खाधो खाराइण रब खे राज़ी करणो आहे काफ़िले खे बीहारियऊं सॼे काफ़िले वारनि खे आस्ते आस्ते बीहारे करे सवारनि खे विहारियऊं 15-20 मिंट अधु कलाक लॻी वियो हिन जे आॾो दस्तरख़्वान बि विछायो पुछा करण लॻा अदा मानी बचत सजत आहे त हिनखे खारायूं अदा अॼु असांजी पाण खुटी पई कुझु कोन्हे पुछा कंदा कंदा जॾहिं काफ़िले जे आख़िर में पता पुछा कयूं जो ॿियो त कुझु कोन्हे नंढनि ॿारनि जे लाइ खीर ऐं चांवर रखिया आहिनि चांवरनि जी प्लेट
प्लेट भरे सामो रखी हुई आ गिलास जो खीर प्यारा दोस्तों सामो रखे हुए हीअं जो अख भी हैदर सच भी हैदर मुर्शिद सैयद हैदर सरवर हैदर आका हैदर मौला हैदर सफर करे वजो लैला फता शेर यज़दान मेरा मौला हैदर हैदर अखिए नबी मेरा मौला हैदर हैदर अख भी हैदर सच भी हैदर सैयद हैदर सरवर आका हैदर मौला हैदर पातर को मुंह में को क्यारीअ में को जॾहिं पातर जो सर ते मारियो छो था खावां अखिए नबी नूर नबी मेरा मौला हैदर गिलास भी खाली हैदर सच भी हैदर मुर्शिद हैदर सैयद हैदर रात थी घर सुतो सुबुह जो उथियो त मुंहुं सुगो पियो लैला फता शेर यज़दान मेरा मौला हैदर अली आहे न मुंहिंजे मोमिन ऐं मुनाफ़िक जी पहचान अली आहे जॾहिं अलीअ जो नालो अचे त चेहरे में निहार हर बीमारीअ जी टेस्ट थींदी आहे लेबोरेटरीअ में पर कमाल आहे मोमिन मुनाफ़िक जी पहचान करणी आहे कि लेबोरेटरी वठी वञण जी ज़रूरत कोन्हे मौला अली जो नालो ई काफ़ी मौला अली जो साम्हूं आयो मेरा मौला हैदर हैदर अख भी हैदर सच भी हैदर मुर्शिद हैदर सैयद हैदर सरवर हैदर आका हैदर मौला हैदर लैला फता मौला अली फरमाया अरे अंधा अल्लाह जी ज़ात जो कसम आहे खीर भी पीतो थई चांवर भी खाधा थई पातर भी खाधा